अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामो तो एंड थियो तव्हां ॾिठो छा तकरार ड्रामे जी जाइ ते हाणे तकरार ड्रामो सीज़न 2 ईंदो। जी हाँ दोस्तों, जेकियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि छा तकरार ड्रामे जी कामयाबी खां पोइ सीज़न 2 तयारु कयो वेंदो, इन जे बारे में तव्हांखे मालूमात ॾींदासीं। तव्हां ॾिठो त नवाब खान सां हशर थियो, जीअं असां पोइ केस में तव्हांखे ॿुधायो होसीं। बावल जेको आहे वरी ॾिठो तव्हां, बावल सचाई अची वई साम्हूं ऐं जेको आहे बख़्त सां बि हशर थियो। हाणे दोस्तों ज़ेर ज़िंदगी सीज़न 2 क्रास करे यानी उन जी जाइ ते दुलाब तयारु थिए थो, जेको दुलाब त मतिलबु हिकिड़ो दर्स हूंदो आहे, अहिड़े हिसाब सां उहो ड्रामो तयारु थिए थो। तकरार ड्रामे जी जाइ ते सीज़न 2 तकरार अची बि सघे थो दोस्तों, लेकिन नालो मट थी सघे थो। ऐं ज़ेर ज़िंदगी जो असां बि पहिरियों ख़बर ॾिनी सीज़न 2 अची सघे थो, लेकिन तकरार ड्रामे जो बि सीज़न 2 ॾेई करे ऐं उन जो नालो मट करे सघनि था। लेकिन इन में तव्हांखे छा थो लॻे, ज़ालिम खे त मारियो वियो आख़िर में, लेकिन एतिरो जल्दी घुमाए वरितो आख़िरी क़िस्त में, सभु कुझु त ख़बर न पई। बहरहाल तव्हांखे छा थो लॻे, तव्हां छा था चाहियो, सीज़न 2 तकरार ड्रामो अचणु खपे या न, या बसि को नए मॉडल जो ड्रामो अचणु खपे? ऐं तव्हांजी क़ीमती राय जो असां इंतज़ारु कंदासीं। कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो पोइ पुॼाणी थिए चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो दासी टीवी खे, जीअं नए ड्रामे जी अपडेट तव्हांखे इन चैनल ते मिलंदी रहंदी। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।